अस्सलाम वालेकुम, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में जैसा तव्हांजे लाइ ठाहींदासीं तमामु मज़ेदार ऐं आसान ईद स्पेशल मटन कोरमो। मटन कोरमो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते हिकु प्याले में असां वटि आहे नंढो गोश्त 1 किलो ऐं हाणे हिकु प्रेशर कुकर में असां विझूं था तेल 3 टेबल स्पून। नंढा फोटा विझंदासीं 6 खां 8 अदद। जावित्री विझूं था 1 अदद। दालचीनी जूं स्टिक्स आहिनि 2 अदद। वॾा फोटा आहिनि 2 अदद। लौंग आहिनि 5 खां 6 अदद। ऐं हाणे विझूं था गोश्त ऐं गोश्त खे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। गोश्त खे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कयो आहे। हाणे विझूं था सुकनि धाणनि जो पाउडर 3 टेबल स्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। लूणु आहे 1 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ गोश्त खे तेज़ बाहि ते भुञंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ गोश्त खे तेज़ बाहि ते भुॻो आहे। हाणे विझूं था ॾही 1.5 कप ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे गोश्त खे विचोली बाहि ते तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ पचाईंदासीं। गोश्त खे 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे ढक ॾियूं था ऐं ढक ॾेई करे प्रेशर कुक कंदासीं तक़रीबन 15 खां 20 मिनट्स जे लाइ। फ्रेंड्स, असां गोश्त खे 15 खां 20 मिनट्स जे लाइ प्रेशर कुक कयो आहे ऐं हाणे ढक हटाए करे 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। पंज मिनट्स विचोली बाहि ते गोश्त खे पचायो आहे। हाणे विझूं था फ्राई थियल बसर 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां फ्राई करे छॾिया हुया। बसर विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायूं था। ॾह मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे गोश्त खे मज़ीद 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां गोश्त खे 5 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असांजो मज़ेदार मटन कोरमो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयार आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी तमामु आसान ऐं मज़ेदार ईद स्पेशल मटन कोरमे जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।